सिंधी MCQs यूट्यूब चैनल में भलीकार आहियां राशिद। अॼु जो मौज़ू आहे मखदूम अबुल हसन ठटवी। इन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, सब्सक्राइब बटन ते क्लिक करे चैनल खे सब्सक्राइब करियो। मखदूम अबुल हसन ठटवी सिंधी अलफ़बे जे मूजिब अबुल हसन जो ताल्लुक़ ठटे शहर सां हो। सिंधी ज़बान जे पहिरें किताब मुक़दमा सलवात जो मुसनिफ़ मखदूम अबुल हसन ठटवी आहे। इस्लाम मुक़दमा सलवात नाले किताब मखदूम अबुल हसन ठटवी जो लिखियलु आहे। मखदूम अबुल हसन साल 1700 ईस्वी में किताब मुक़दमा सलवात लिखियो। मखदूम अबुल हसन जी तहरीर मुक़दमा सलवात सिन्फ़ नज़मी नसर में लिखियलु आहे। चओ इल्मी नाले किताब मखदूम अबुल हसन जो लिखियलु आहे। मखदूम अबुल हसन मुग़ल गवर्नर नवाब हफ़ीज़ुल्लाह जे दौर में थी गुज़रियो आहे। मखदूम अबुल हसन ठटवी अरबी रस्मुल ख़त में सिंधी सुरख़ती ईजाद कई। मखदूम अबुल हसन जी मज़ार मकली क़ब्रिस्तान में वाक़िअ आहे। मखदूम अबुल हसन माहिर लिसानियत खां अलावा माहिर तालीम पिणु हो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई, वीडियो खे लाइक करियो, कमेंट करियो ऐं शेयर करणु हरगिज़ न विसारींदा। उन सां गॾोगॾु यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो ऐं विज़िट करियो असांजी वेबसाइट www.sindhimcqs.blogspot.com। महिरबानी।